चैनल तां ग़ुलाम नबी सुमरे जा सलाम क़बूल कनि। असांजो अॼु ही विलाग जेको आहे उहो मुस्लिम लीग नवाज़ जे अॻुवाण मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जे मुतलिक़ आहे। 8 फरवरी 2024 जे इंतिखाब जे नतीजे में लॻे थो त मियां नवाज़ शरीफ़ जी सियासी ज़िंदगी जी पुॼाणी थी रही आहे। अलविदा मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़। मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ असांजे सियासी मैदान जो, पाकिस्तान जे सियासी समाज जो, पाकिस्तान जी सियासी ज़िंदगीअ जो हिकु अहम किरदारु रहियो आहे। गुज़िरियल सदी जे 85 वारे ॾहाके खां वठी या उन खां बि थोरो पहिरीं हू जीअं सियासत में दाख़िल थियो ऐं वज़ीर बि रहियो ऐं वज़ीर आला पंजाब रहियो, पंजाब सूबे जो। ऐं उन खां पोइ जॾहिं मुस्लिम लीग नवाज़ जो बुनियादु पियो त पाण उन जे नतीजे में इलेक्शन खटे मुल्क जो पहिरियों दफ़ो वज़ीर आज़म थियो। पाण हेसिताईं 3 भेरा हिन मुल्क जो वज़ीर आज़म रही चुको आहे। 8 फरवरी 2024 ते इहो गुमान हो त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ मुल्क जो 4थों भेरो वज़ीर आज़म थींदो, पर छाकाणि जो मुस्लिम लीग नवाज़ इलेक्शन में अहिड़े क़िस्म जी फतेह हासिल न करे सघी जंहिंखे आम तरह सादी अक्सरियत चवंदा आहिनि। क़ौमी असेंबली में सादी अक्सरियत हासिल न करण जे करे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ सियासत जी रांदि मां पंहिंजो पाण खे हटायो आहे ऐं संदसि सिहत ऐं संदसि सियासी ज़िंदगी में लॻे थो त पाण जेको आहे न पंहिंजूं इख़्तितामी इनिंग्स 2013 खां 2017 ताईं खेॾियो आहे। ऐं उन खां पोइ पाण उन पार्टी खे जंहिंजो पाण बुनियादु रखियो अथई उन पार्टी खे कमा हक़ू हलाईंदो रहियो आहे ऐं हुनजो पाकिस्तान जे सियासी किरदारु, पाकिस्तान जी इक़्तिसादी हालतुनि ऐं पाकिस्तान जी प्राइवेटाइज़ेशन ऐं पाकिस्तान जी तरक़ीअ में हुनजो रोल गुज़िरियल सदी खां वठी हिन सदी ताईं तमामु अहम आहे। पर लॻे ईअं थो त सियासत जी रांदि जे पुठियां जेके रांदीगर हुआ उन्हनि पाकिस्तान सां ज़्यादती कई ऐं मियां नवाज़ शरीफ़ 99 में बि उमिरि कैद जी सज़ा पाती ऐं नई सदीअ में 2017 में वरी हिकु दफ़ो वरी सियासत मां नाहिल थियो। करिश्माती शख़्सियत ऐं मुस्लिम लीग नवाज़ खे करोड़े वोट ॾियारींदड़ लीडर लॻे थो त आस्ते आस्ते पंहिंजी सियासी ज़िंदगी जे इख़्तिताम जे तरफ़ वञी रहियो आहे। मुस्लिम लीग नवाज़ उन खां पोइ कीअं जीअंदी, मुस्लिम लीग नवाज़ उन खां पोइ पंहिंजो सियासी किरदारु कीअं अदा कंदी, इहो बि पंहिंजी जाइ ते उहो सुवालु आहे। पर सिहत, मियां साहब जी सिहत ऐं मियां साहब खे माना प्यार सां बाऊजी बि चवंदा आहिनि। इलाही माण्हू हुन सां मोहबत कंदा हुआ या कनि था, पर हाणे छाकाणि जो लॻे थो त हुनजो सियासी किरदारु जेको आहे न उहो पाकिस्तान जे सियासत मां अंत थी वियो आहे, ख़ात्मे जे तरफ़ वञी रहियो आहे। त मुस्लिम लीग नवाज़ ख़ुदि बि पंहिंजी जाइ ते आईंदा ॾींहंनि में हिकिड़े इम्तिहान मां गुज़रंदी। माण्हुनि मियां साहब सां ॾाढी मोहबत कई आहे, माण्हुनि उनखे वोट ॾिना आहिनि, हुन सां मोहबत कई आहे ऐं हुन जे जेके प्रोजेक्ट आहिनि ऐं जेका हुनजी माशी एजेंडा आहे उनखे हमेशह क़बूलु कयो आहे। पर हिन इलेक्शन में 8 फरवरी 2024 ते छाकाणि जो हू जेका पाण चऊं त वरी ॿीहर था चऊं त सादी अक्सरियत हासिल न करण जे करे हुन इहो सम्झो त माण्हुनि असांखे वोट कोन ॾिना आहिनि, उन करे हुन पंहिंजो पाण खे हाणे जेका नई हुकूमत बि ठहींदी उन में बि पंहिंजो पाण खे पस मंज़र में रखियो आहे। माण्हू मियां साहब अव्हां सां प्यार कंदा रहंदा ऐं तव्हां उन्हनि खे
लव यू चवंदा रहंदा, जीअं जलसनि में तव्हां चवंदा हो, ऐं माण्हू अव्हांखे लव यू चवंदा हुआ, अव्हां वरी लव यू टू चवंदा हुआ। इहो सॼो दौरु, इहो माण्हुनि ऐं हिकिड़े लीडर जे विच में हिकिड़े दौर जो इख़्तिताम थी वियो। ख़ुदा हाफ़िज़। मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़। ख़ुदा हाफ़िज़।